वीडियो फोटो न करे स्टेज पे बैठल मोजेस असांजा मेहमान पंडाल में बैठे सभिनी खे मुद्रो था नमस्ते अस्सलाम वालेकुम। असल में फोटो कढाऊं तो असली तरह जो हिकिड़ो अदना माण्हू आहियूं असां जो माना मुंहिंजो एतिरो कद न आहे एॾी वॾी महान शख़्सियत ॻाल्हाए सघूं। तॾहिं बि राम सिंह सोढो साहब घणो रुखी शख़्सियत हो। बदकिस्मती सां असांजी जेका जनरेशन आहे पर मूं किताबी सूरत में ज़रूरु मौक़ा मिलो थियो। किताबी सूरत में साईं जिन खे जेको मूं परखियो हुनमें इहो हो मूं जेको परखियो मूं जेको महसूसु कयो त राम सिंह सोढे साहब सियासत में अचण खां पोइ बि जेका सोच हुई उहा समाज जी भलाई वारी जेका सोच जेको माना तालीम ते कमु करणु ऐं असांजे जेके समाज जूं जेके रवायतूं आहिनि उन ते कमु करणु इहो माना ॾाढो ॾुखियो हो। माना एॾो वॾो हुन कमु कयो पिए सियासत में अचण खां पोइ बि जेकॾहिं कयो पिए छो जो सियासत में अचण खां पोइ अक्सर जेको आहे माण्हू बोतार की सोच वारो थी वेंदो आहे। मुंहिंजे करे इन करे राम सिंह सोढो साहब जेको आहे उहो बोतार की सोच वारो माण्हू मुझे जेका या हाज़िरी लगाई प्रोग्राम देखो सो एक दफ़ो वरी भी यादगार कमेटी स्पेशली राइजिंग सोढो साहब हले भी को साईं यार प्रोग्राम 8 9 में शुरू कर सके टाइम लगण दे सत थियो रोटी शुरू कर रोटी में के घणो करे इते गालान जो भी कोई मोकिल नो सभिनी जी महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि आख़िर में कंदुसि राइजिंग सोढे साहब खे गुज़ारिश साईं जो जेको बि सॼल मिशन आहे उन मिशन जेको आहे ज़रूरु कोशिशि करे नओं रूट जे ज़रूरत ते वधाइजे। यादगार कमेटी वारनि खे सभिनी खे गुज़ारिश आहे कमेटी जी खे इहो मिशन जेको आहे अॻिते हलाईंदासीं वधाईंदासीं त इन में असांजो समाज जेको आहे वो तमाम सोने रूप में ज़ाहिर हूंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। जी सिंह मुजरू साहब डप दी